बाल वठण जे लाइ तैयार आहे। मुसलमानों इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे, जेको मरी वियो अगो रुसी वियो जो वरी क़यामत ताईं पंचो ई न ईंदो केरु पर्ची। हलूं भला बंगुलांगनि जे वॾगनि ते कब्रिस्तान में सभु मेड़ खणी इहो रुसण काफ़ी। वसुलो खैर कुरान तो फमसुलो भलो अथव वसुलो जो न बस एक या त दुश्मन तव्हां ॾे मेघ खणी अचे, न्याणियूं वठी अचे, आलिम वठी अचे, मुर्शिद वठी अचे, ॻोठ जा चङा मुड़िस वठी अचे, तव्हां खां माफ़ी वठे यार मां ॾोही आहियां। पाए ऐब पलव में अंगण जे अचनि, ॾिसण सां तिन खे मदियूं मुंहुं न ॾिजनि। अदियूं अब्दुल लतीफ़ चए तोड़े कचायूं कन तब माफ़ कजमिया मेंदरा। तो वटि केरु मेघ खणी अचे त उनखे मयार बि न ॾिजांसि, मेणो ऐं तानो बि न ॾिजांसि, पुराणियूं यादूं उनखे ताज़ियूं न कराइजांइ, माफ़ करे छॾिजांइ। छो त रब फरमाए थो मां बि पंहिंजे दुश्मननि खे माफ़ कंदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। बाबा रब बि माफ़ कंदो आहे की न? एक माफ़ी वठे। ओ मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जा पूरी जिंदगी नबी सां जहिड़ा कया, फतह मक्की जे मौके ते नबी से जे कदमनि में किरी पियो, चए थो साईं मां कलमो थो पढ़ां, मां माफ़ी थो वठां। अल्लाह से फरमायो लईस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। समझो सुभान अल्लाह। रब फरमायो जुल्म त कयो अथनि जो तो जॻह रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी विढ़िया, पर मुंहिंजा महबूब जे करे जो माफ़ी थो वठे, तौबा थो करे, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ कर। वरी थोड़ी देर खां बाद जनाब अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद कुराड़ी, उनखे भी ख़बर पई त जो माफ़ी जो दरिया पियो थो वहे। या माई जंहिं वहशी खे पैसा ॾिना, बच्छ ॾिनई, त अमीर हमज़ा जूं अखियूं भी कढी आ, कन भी कपे आ, चप भी वढे आ, नक भी वढे आ, जिगर भी कढी आ। एडी गुनाहगार माई चईं मां कलमो थी पढ़ां, मां तौबा थी कयां, मां माफ़ी थी वठां। रब फरमायो मुंहिंजा महबूब जेकॾहिं या कुराड़ी भी अॼु कलमो थी पढ़े, तौबा थी करे, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं भी माफ़ करे। रुगो ज़ुबान सां न, पर वस्तगफिर लहुम, रात जो जंहिंमहिल तहज्जुद ते उथी त इन्हनि जे लाइ दुआ घुरिजां। समझो सुभान अल्लाह। ज़ुबान सां बि माफ़ करी, वरी अकेला रब खां दुआ घुरिजां, या अल्लाह इन्हनि खे बख़्शीन, रुगो इते बस न पर वशाविरहुम फिल अम्र, अॻिते जॾहिं भी को मशवरो करी त मशवरे में इन मक्के जी सरदार अबू सुफियान के भी मशवरे में विहारजा, मता दिल में दुख न करे तो शायद मोहम्मद न नाराज आ, मशवरे में भी न के विहार। अल्लाह माफ़ कयो, नबी साईं माफ़ कयो, पर ही पाकिस्तानी जेके ईरान सां यारी पिया रखनि उहे माफ़ न कयो। तव्हां माफ़ न कंदव त हुननि जे अंगूठे खे परवाह आहे, हू त विया वञी जन्नत में पहुता।
सही तो चवां या ग़लत? वरी थोड़ी देर का बाद वाशी आयो। हजरत अमीर हमजा जो कातिल अची पहुतो, हजरत अमीर हमजा जा 11 टुकड़ा कया। साहब आज कयो कद जाल वाशी, से वाशी आयो आ। हजरत अमीर हमजा जो कातिल आयो आ। नबी से जे अखिन मुबारक में पानी अची वियो। फरमायो मुझे आडो हटायो, मथा बददुआ न निकरी वञे, तबाही बर्बाद न थी वञे। मुझे आडो न चे पोया अची बीठो आ। चैसे मां भी कलमो तो पढ़ा, मां भी तौबा तो कया, माफी तो वठा। नबी से फरमायो मुबारक हो जाई हरब जा पुट, जेकर अज भी तू कलमो पढ़ंदे चाचे जो खून मोहम्मद माफ कई, तुझो जहन्नम जन्नत सां बदल। सो बाबा माफ करो भलो। हालांकि नबी से इन जे लाइ चयो आईंदी साल रब मूंखे फतह ॾिनी त मां 70 काफ़रनि जा नक चप कन कटींदुसि। एॾी नबी साईं खे काव गई, पर नबी साईं माफ़ करे। ॿियो वरी माफ़ करण जो तरीक़ो अञा ॾुखियो आहे। माना दुश्मन तव्हां खां माफ़ी वठे ई नथो, उहो रहंदो पर पुठ दड़का पियो थो ॾिए, गारियूं पियो थो ॾिए, गिला पियो थो करे। तव्हां खां माफ़ी नथो वठे, पोइ बि उनखे माफ़ करे छॾियो। यार मां माफ़ कयो मां, तूं भली धमकियूं ॾे, तूं भली दड़का ॾे, तूं भली गारियूं ॾे, पर मां तोखे माफ़ करे छॾियो। इहो सभ खां वधीक भलो। जे ॾाॾे आदम जो पुट वॾो हज़रत हाबील, पुट हज़रत हाबील खे काबील धमकियूं पियो ॾे, चए पियो ला कुतुलन्नक, मां तोखे क़त्ल कंदुसि, उफट पाड़े छॾींदो सही। हज़रत आदम अलैहिस्सलाम के हर साल अम्मा हवा मां रब हिकिड़ो पुट पियो ॾे, हिकिड़ी न्याणी। पुट भी जवान थी विया, न्याणियूं भी जवान थी वयूं। हाणे ॿिया रिश्ता त कोन, सभु भाइर भेनरूं आहे। रब फरमा हाणे इन्हनि खे पढ़ा, या अल्लाह मां कीअं उन्हनि जी शादी कराया। रब फरमायो हाबील सां जेका गॾु ॼाई आहे उहा काबील खे पाणा, काबील सां गॾु जेका जाड़ी भेण ॼाई अथसि उहा हाबील खे पाणा। जो सुभान अल्लाह। ॾाॾे आदम पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे घुरायो, वॾड़े पुट हाबील खे बि घुराई, काबील खे बि घुराई। पुट हाणे तव्हां जवान थिया हो, अल्लाह जो मूंखे हुकुम थियो आहे तव्हांजी शादी करायां। सो हाबील सां गॾु जेका जाड़ी ॼाई आहे उहा काबील खे पाणाईंदुसि, काबील सां गॾु जेका जाड़ी भेण ॼाई आहे उहा हाबील खे पाणाईंदुसि। वॾड़े पुट हज़रत हाबील चयो बाबा अखियुनि ते जीअं तव्हांजो हुकुम। काबील चयो न, मूंखे इहो रिश्तो पसंदि आहे। अदे हाबील सां गॾु जेका ॼाई आहे उहा उन जेतिरी आहे, उहा उनखे पाणा। मूं सां गॾु जेका ॼाई आहे उहा मुंहिंजी हम उमिरि, उहा मूंखे पाणा, मूंखे वॾी छो थो पए। शैतान केॾो हराम। अबो अची परेशान थियो त हाणे छा कयां, रब जो हुकुम हीअं। हज़रत आदम अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो या अल्लाह वॾो पुट त मुंहिंजी ॻाल्हि मञे थो, नंढो पुट नथो मञे। अल्लाह साईं फरमायो हाणे ॿिन्हिनि खे कुर्बानीअ जो हुकुम कर, कुर्बानी कर। पोइ जंहिंजी कुर्बानी क़बूल थिए उहो उन सां शादी करे, काबील सां गॾु जेका ॼाई।
कुरान तो फरमा वतलु अलैहिम नबअ इब्नई आदम बिल हक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा व लम युतक़ब्बल मिनल आख़र। वो हज़रत हाबील हुयो धनार बकरार। आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ॿिन्हिनि पुटनि खे चयो बाबा कुर्बानी कयो। वो जंहिंजी कुर्बानी क़बूल थी वई उहो इन छोकिरी सां शादी करे। वो हज़रत हाबील भलो हिकिड़ो बकर थुलो मतारो वो काया काबील वरी ज़मींदार वॾेरनि में कुझु वॾाई थी कब्र ज़मींदार धनार में आजिज़ी थी हू वेचारो धनार भलो बकर थुलो मतारो बकर काए आयो। काबील वरी छा कयो जो जेको किनो अनो खाधल भितरनि वारो गाॾनि वारो उहो खणी उन ज़माने में कुर्बानीअ जे क़बूलियत जी निशानियां हूंदी जो आसमान मां बाहि ईंदी जंहिंखे साड़े वञे उहा क़बूल जंहिंखे न साड़े उहा क़बूल। हज़रत हाबील जे पंहिंजो बकर कुर्बानी वारो जबल ते बीहारियो। काबील किनो अनो खाधल अनो गाॾनि वारो अनो अचे ते रखियई। कुरान तो फरमा फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा आसमान खां बाहि जो आई हज़रत हाबील जे कुर्बानी के साड़े वई उनजी कुर्बानी क़बूल थी वई। वलम युतक़ब्बल मिनल आख़र काबील जो हिकिड़ो दाणो भी क़बूल कोन थियो। तो निभागो काबील पंहिंजे वॾे भाउ हज़रत हाबील जे मथां कुआरी खणी बीह रहियो। ला क़ुतुलन्नक मां तोखे क़त्ल कंदुसि। बाबो ऐं तूं ॿई पाण में ॿधल हो। बाबे भी तुंहिंजे कुर्बानीअ जे क़बूलियत जी दुआ घुरी आहे मुंहिंजे कुर्बानीअ जे क़बूलियत जे लाइ दुआ ई न ईअं न पियो निभागो सम्झे त भेण हुन केॾो भलो बकर आंदो मां जो खाधल अन्न किनो भितरनि वारो जीअं असां मुस्लमान बि ईअं ई कंदा आहियूं। सम्झ में अचे थो त काबील जे औलाद मां असां माना भलो जेको बकर हुजे नी उहो ताते उनखे जेकम बाद पीढ़ीअ ते विकिणो जेका फंडी बकरी हुजे उहा कुर्बानी। गाबो जेको भलो पालियो नी वो कराची ॾेई अचो पीढ़ीअ ते बाक़ी जेका कुराड़ी फंडी ढगी उनमें पती कजो पाण। हज़रत हाबील जी औलाद मां आयो या काबील जी औलाद मां? अॼु वाइदो कयो त असां पंहिंजे ॾाॾे हाबील खे लॼाईंदासीं। नंढो भाउ वॾे भाउ खे धमकी थो ॾे ला क़ुतुलन्नक मां तोखे क़त्ल कंदुसि ठुप तोखे मारींदुसि न छॾींदोसीं तोखे इन संग जो नाव न वठिजां। दौर में नौजवान चवनि पर वॾे भाउ चयो मां अन बिबासिती यदी इलैक लिअक़्तुलक अदा भली तूं मूंखे मारे छॾी पर मां तोॾे हथ कोन वधाईंदुसि तूं मुंहिंजो नंढो भाउ मां तोखे माफ़ करे छॾियुमि मां तोॾे हथ बि कोन वधाईंदुसि। इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन मां अल्लाह खां थो ॾिजां। इन मां मालूम थियो त वॾे भाउ खे कस खाइणु खपे ऐं अॼु वरी वॾा ॿाहिरि घणी मिल्कियत बि वरी वॾो भाउ कब्ज़ो करे अड़े बाबा नंढनि खे ॾे बाबो मूंखे खातो करे ॾेई माना बाबे खे बसि प्यारो ई तूं ॿिया पुट हुयसि कोन। तंहिंजे करे नंढड़ा ॿाहिरि जेकॾहिं ख़ुशि हुजनि त वॾो भाउ ख़ुशी महसूस करे
ऐं कोशिश कयो त पाण खां वधीक नंढनि भाइरनि खे ॾियो जीअं उन्हनि खे एतिराज़ करण जो मौक़ो ई न मिले। हज़रत हाबील चयो त मां तोखे माफ़ करे छॾियो। माना हू पियो तो धमकियूं ॾियो, ही तो चए त मां तोखे माफ़ कयो, मां तोॾे हथ बि न वधायो। असांजे कंजाणे में हूंदो सैयद आबिद अली शाह, वॾो ज़मींदार हो, सैयद भी ज़मींदार हो वॾो। मस्जिद मदरसे जी ज़मीन, स्कूलनि खे अस्पतालनि खे सॼी ज़मीन हुनजी। वरी मुवाहिद भी, सैयद मुवाहिद हुजे त हुनजे हथनि खे चुमियूं थी ॾियो। आया जुमे जी नमाज़ ते आयो, जुती ॿाहिरि लाथई, नौकर वरी जुती खई। शाह साहब फरमायो बाबा केॾे तो जुती खणी? चईं अंदर सांडे रखंदुसि पंहिंजे भरिसां, जुती चोर था घुमनि पिया, तव्हांजी जुती क़ीमती आहे। त शाह साहब जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। चईं बाबा जुती हिते पई हुजे, जेकॾहिं कंहिं चोर खईं त मां माफ़ करे छॾियोमांसि। हज़रत साईं ॿेर वारा बीठा रहमतुल्लाह अलैहि साईं वॾा। साईं फरमायो शाह साहब हाणे तव्हांजी जुतीअ खे को बि हथ न लाईंदो, छो त चोर खे खपे हराम शइ, तव्हां त उन्हनि खे हलाल करे ॾिनी, तंहिंजे करे हाणे तव्हांजी जुती कोई कोन खणंदो। तव्हां बि माल ॿाहिरि ॿधो त चओ बाबा चोरनि कायो त हलाल था, पर पहिरो ॾिजो, मथां वरी पहिरो न ॾिजो। फैज़ा आज़म त फतवक्कल अल्लाह, पहिरो ॾियो, पोइ निंड अची वई जेकॾहिं इंशाअल्लाह को काई ईंदो न, जेकॾहिं काई तॾहिं बि पकड़बो ज़रूर। भला जेके मरी विया आहिनि उन्हनि खे त माफ़ कयो, जेरनि खे माफ़ नथा कयो त हिन सां को हिसाब थींदो। भला जेके मरी विया आहिनि उन्हनि खे त माफ़ कयो, न मरी वियलनि सां बि हिसाब कंदो, माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा क़ब्र में क़यामत में असांखे माफ़ी खपे या न? जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरण ख़ातिर घाणे वारा। लोईअ जेतिरा ॾंद हूंदा उन्हनि मलाइकनि खे, लोई घुरंदो उन्हनि जे हथनि में, नीरियूं ऐं सायूं अखियूं, दुनिया दौलत सां न हलंदी, हुते हक़ीक़त बि का खुलंदी। न पुट न पोटो न भाउ न भाटियो न दोस्त न मिट न माइट न पैसा। पैसा हूंदा भला कफर में को खीसो ठाहींदा? हलक अन्नी सुल्तानी, न दलील न वकील, काशे न हूंदी उते नेकियूं कमी ईंदियूं। अॼु हिते ॿियनि खे असां माफ़ कयोसीं, इंशाअल्लाह क़ब्र में क़यामत में असांखे माफ़ी मिली। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे ज़रूरत आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह वाक़ियो लिखियो, ॿ शख़्स हुया, हिक ॿिए जी जान जा दुश्मन। हर हिकु हिन मौक़े में हुयो त मूंखे मौक़ो मिले त फलाणे खे क़त्ल कयां। वो जुदो हिकिड़ो दुश्मन मरी पियो, पंहिंजे मौत, महीनो ॿ महीना गुज़रिया, हिन खे उहो दुश्मन यादि अची। इंसान मां इंसानियत निकिरे त पोइ साईं रब पनाह। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ 1440 साल गुज़री विया, उन खां बाद दुश्मननि छा कयो, 14 साल उनजी क़ब्र खोटे क़ब्र खे बाहि एॾी दुश्मन। ही भी दुश्मन रात जो सुतो पियो, ओचितो दुश्मन याद अची वियुसि। सादी फरमाए तो रात जो बत्ती ॿारियईं, कुल्हे ते कोडर खयईं त अॼु मां हिन खे न छॾींदुसि, पुराणा पलांद वठंदोसांसि। रात जो बत्ती खणी अचे कब्रिस्तान में पहुतो। असां ॾींहं जो ॾिजंदा आहियूं, कब्रिस्तान खां हुनजी हेॾी दुश्मन ते कावड़ जो रात जो बत्ती खणी कब्रिस्तान में पहुतो। बत्तीअ ते हुनजी क़ब्र ॻोल्हियईं, ॻोल्हे ॻोल्हे जॾहिं हुनजी क़ब्र ते पहुतो त कावड़ में क़ब्र खे लत हईं त अॼु मां तोखे न छॾींदुसि, पुराणा पलांद तोखां वठंदुसि।
रात जो उन जी कब्र खोटियई सॼी मिट्टी ॿाहिरि कढे केॾी ॾुखियाई आहे। वरी उन जो लाश कब्र मां ॿाहिरि कढई त हिनखे कोडर सां गबा गबा कया। जेॾीमहिल लाश जो कब्र खां ॿाहिरि कढियईं बाह मां वठे त बाह जिस्म खां जुदा, वरी टंग मां वतई त टंग जिस्म खां जुदा, वरी पेट ॾे नज़र कई त यार जो पेट भी फाटो पियो आहे, जिगर गुर्दा आंडा सब ॿाहिरि पिया। वरी मथे ॾे नज़र कई त यार जो मथो भी फाटो पियो आहे, मेजालो भी ॿाहिरि पियो आहे। वात में मिट्टी, अखियुनि में मिट्टी, कीड़ा मकोड़ा पिया था खाइनि त हिन जे अखियुनि में पाणी अची वियो। चई यार हाणे कागा तोखां बदिला वठां, माफ़ कयो मां, माफ़ कयो मां त ग़ैबी आवाज़ आयो मुंहिंजा बाना तो हिनखे माफ़ कयो, मां तोखे थो माफ़ कयो। हदीस में भी अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो रब फरमाईंदो जन मुंहिंजे बाननि खे माफ़ कयो, मां भी माफ़ थो कयां। माफ़ कयो, ख़ुसूसन तव्हां कुराड़ा जेके वेठा हो अची ॾाढ़ी वारा, पोइ नस्ल ते रहम कयो। अञा नंढा ठहण जो कनि था त वॾा कावड़िया वेठा, पोइ नस्ल खे ठाहे वञे। सुलो भलो कुरान तो फरमावे निमरातुन खाफत मिन बालिहा नशूजन औ इराजा। ज़ाल मुर्स जो पाण में इख्तिलाफ थी पवे, झेड़ो थी पवे, अणबण थी पवे, तकरार थी पवे, कुरान तो फरमा ज़ाल मुर्स खे भी ठाहियो, ठाहिण जी कोशिश कयो। साईं बेर वारे वटि हिकिड़ो आयो बलोचिस्तान जो, चईं ज़ाल ठहे ई कान थी। साईं फरमायो कुरान मजीद में रब फरमायो आ जना ज़ाल मुर्स जो पाण में इख्तिलाफ थी पवे त हकम मिन अहली व हकम मिन अहलिहा, कुछ अमीन ज़ाल जे तरफां, कुछ अमीन मुर्स जे तरफां। ज़ाल जा भाइर चाचा मामा, मुर्स जा भाइर चाचा मामा, उहे घर में हिकिड़े पासे ॾों ज़ाल वे, ॿिए पासे ॾों मुर्स वेस, ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं घर में ॿुधी करे ज़ाल मुर्स जो ठाह करायो। घर जो मसलो घर में हल कयो, घर जो मसलो ओताक में हल न कबो, घर जो मसलो वडेरे वटि हल न कबो, थाने ते हल न कबो, कोर्ट में हल न कबो, जो त इज्जत जो मसलो आ। कुरान तो फरमा घर जे इख्तिलाफ जी ख़बर घर में ही हुजे, ॿाहिरि इख्तिलाफ जी ख़बर न पवे, जो त इज्जत जो मसलो। ईअं भी कयो आहे पोइ भी ठाह नथो थिए। फरमा पोइ अमीननि जी नीयत सही न हूंदी। कुरान तो फरमा इन युरीदा इस्लाह युवफ़िक़िल्लाहु बैनहुमा, जेकर अमीननि फैसले करण वारनि जी नीयत सही हूंदी, इस्लाह जो इरादो हूंदुनि, ठाह जो इरादो हूंदुनि, त मां रब तौफ़ीक़ ॾेई करे ॿिन्हिनि धुरनि खे ठाहे छॾे। हिन वक़्तु सम्झ में अचे थो त सरदारनि जी नीयत सही न। हिकिड़ो सरदार को चङो आहे वीचारो, हितो जो मीर मंज़ूर पवर खान, सम्झ में अचे थो त हिन जी नियत भली आहे, जिथे वञे थो अल्हम्दुलिल्लाह ठाह थी थो। अल्लाह हयाती ॾेस, भलो थो करे, ॿिनि धुरनि खे ठाहण जो तमामु भलो आहे। सुलह में मज़ो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस शदीदु बिस्सुरअ, बहादुरी दसण में न आहे। मता तव्हां सम्झो त बहादुर आहे जेको ॿिए खे दसे वञे, ॿिए खे घर वेठे मारे वञे, गारियूं ॾेई वञे, इनखे बहादुर न चइबो, इहो त लुच चइबो, लोफर चइबो, बदमाश चइबो, गुंडो चइबो। अल्लाह जे नबी फरमायो बहादुर हो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे, इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई कोन्हे।
पर हर जाए ते कावड़ न खाइबी, किथे किथे कावड़ कबी है, समझो था कि ना? इन जो हर जाए ते बस माफ करे, किथे किथे कावड़ कबी, कावड़ न कबी तो डो थी। मसलन घर वारी या दारल मर्दन सा कचहरी थी करे, मुर्स जी इजाजत को बगैर घुमंदी थी वते सॼे ॻोठ में, परावर मर्दन सा गाड़ी ते चढ़ी करमल जे कंबाद करमल ठुल शॉपिंग पे थी करे, मुर्स खे ख़बर भी आहे, पो भी पंहिंजी ज़ाल खे मनो नथो करे, कावड़ अचे सी कान थी ने भागे के। आगे नबी से फरमायो दयूस जन्नत में त न ईंदो, पर जन्नत जी बूई भी नसीब न थींदसि। इते कावड़ कमी आहे बाबा, इते डंडो खणो। असांजे नबी से जी गुस्ताखी थिए, नबी से जे खिलाफ केरु ॻाल्हाए, साहबा जे खिलाफ केरु ॻाल्हाए त तव्हां खिलो पिया? न बाबा, इते डंडो खणो। नबी से जे दुश्मन के छॾणो न आहे, जीअं वो ख़ालिद फैसल असाई कुरागा थी आऊं कलोगा बाग तां अल्लाह से तां के हयात दे दुआऊं तां के अल्लाह वारन जो तां भी दुआ कयो हाजी साहब के असांजी हयाती में न तूं जो चए अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी तारीफ जो करे। असांजे जलसन जी सूं आहे यो वियो हलो तो पोइ ख़बर पोइ खो गया इमदाद, इमदाद इहो हिकिड़ो था हाजी साहब खां पोइ इमदाद खो थी, पर असांजे लाइ इमदाद इहो सो नबी जे दुश्मन के छॾबो न। हिन वक़्तु ख़त्म नबूवत जो मसलो थो हले। ख़त्म नबूवत एॾो वाज़े मसलो आहे जो असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त केरु नबूवत जी दावा करे ऐं को मुस्लमान उन खां दलील पुछे त इहो पुछा करण वारो बि ईमान वारो, उन खां दलील पुछा कबी उनजी मुंडी लाइ, जीअं ख़ालिद फैसल फैसलो करे उन नबूवत जी दावा कई, अदालत में उनजी बस्तु ही हिकिड़ो आहे। साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मेरा उन दौर में के मुजाहिद हुजनि मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जी मुंडी लाए छॾंदा त जानी छुटी। उनजी सज़ा क़त्ल, कादियानी जी सज़ा छा आहे? क़त्ल आहे उनजी मुंडी लाए। असांजो हाजी मांगत शहर हुयो, वो आज़ाद थी वियो, मां सम्झो त शायदि उनखे फांसी मिली वई। उनजो भाणे जो मूंखे मिलियो, चईंसि मामो आज़ाद थी वियो। मां चयोमांसि कीअं आज़ाद थियो? वो चईंसि जज नेक हुयो, पोइ मामो पाण ॻाल्हि कंदो त जज जे साम्हूं जनमल मां वियुसि, जज पुछा कई हाजी साहब अब्दुल क़हार कादियानी खे तो क़त्ल कयो? मां चयोमांसि हा मां हुनखे क़त्ल कयो आहे। जज चयो चरियो त न आई? आज मां चयोमांसि सॼी ज़िंदगी चरियो हुयुसि, पर जंहिं वक़्त में हिन गुस्ताखे रसूल खे मां क़त्ल कयो अल्लाह ताला उन वक़्त में मूंखे अकुल ॾिनो। हाणे मां सियाणो थियो आहियां। उनजी ज़ुबान बि तो कटी, हाजी मां उनजी ज़ुबान कटी। उनजो भागे जो ॻाल्हि पियो त ज़ुबान उनजी कटी, त हिन ज़ुबान सां तूं नबी से जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे या ज़ुबान तुंहिंजी कटी न सघे। जज खे चयो आओ मां उनजी ज़ुबान कटी ऐं हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे सोने नबी जे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हाईंदो मां उनजी ज़ुबान कटे कुतनि खे खाराईंदुसि। हथ बि उनजा तो कपिया। हाजी मां चयो आओ मां उनजा हथ कपिया, हाणे बि मां चवां थो जेको मुंहिंजे सोने नबी जे ख़िलाफ़ ग़लति लिखंदो मां हुनजा हथ कटींदुसि। उनजो मेजालो बि कढियो। हाजी मां चयो हाणे बि जेको मुंहिंजे सोने नबी जे ख़िलाफ़ ग़लति सोचींदो
मां उन जो मगज़ फाड़ींदुसि त जज जे अखियुनि में पाणी अची वियो। रोई ॾिनई जज, चई मां लानत थो कयां हिन नौकरी ते, भली मुंहिंजी नौकरी वञे, भली मां मुंहिंजा बच्चा जेल में हलिया वञनि, जो अड़े जवान खे मां फांसी जी सज़ा ॿुधायां, उते जो उते लिखियईं त तूं बाइज़त बरी आहीं, तो जहिड़ो आशिक़ रसूल दुनिया में कोई। ये भी जज हुयो, ही बेईमान निसार साकिब भी जज हुयो, जो उन आसिया मसीह के आजाद करे, बाइज़त बरी करे, लटा कपड़ा हदिया तोहफा ॾेई करे अमेरिका जे हवाले। ही वरी इमरान होते वियो, 450 गुस्ताख पाकिस्तान जे जेल में रहनि था, अमेरिका सां मुआहिदो करे आयो त ये सभु गुस्ताख आस्ते आस्ते मां तोखे लोलो पियो वञे हज ते। कावन चयसि असां मरी विया हूं त तूं हज ते वेंदे। सो हिन बि सम्झो त शायदि मौलवी देवबंदी मौलाना फज़ल रहमान वारा ये मरी विया। सो अल्हम्दुलिल्लाह असां जहिड़ा आहियूं, वाइदो कयो त कादियाननि खे न छॾींदासीं। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, कुतो का थांव खे लके वञे 3 दफ़ा या 7 दफ़ा मिट्टी सां धो, थांव पाक थी वेंदो। पर कादियानी का गिलास में, का थांव में, का प्याले में खाए पे 100 दफ़ा उनखे मिट्टी सां धोंदो, इहो थांव पाक कोन थींदो। इनखे भञी भोरा कयो, कादियानी एॾो पलीत। सो हाणे 5 फरवरी ते खैरपुर में खत्म नबूअ जी वॾी रैली साईं हाले जी वारनि जो पुटड़ो आहे वॾो साईं उबैदुल्ला, उन जे ज़ेरे सदारत लखनि जे तादाद में मुस्लमान गॾु थींदासीं। वाइदो कयो त उन में बि शरीक थींदासीं। वरी इस्लामाबाद में मौलाना अल्हम्दुलिल्लाह ऐलान करे छॾियो आहे 26 मार्च, उन जे लाइ बि तयारी कयो। हिन दफ़े तयारी बाक़ाइदे सां कजो। बसि गाॾियुनि वारनि खे चइजो त बसि उते छॾे तव्हां वापसि मोटो, जीअं हू साहबा वञनि पिया नी बेड़ियुनि खे तीली ॾेई छॾ, त बसि हाणे पोइ हिते मोटण जी ज़रूरत न आहे। या त मरी ईंदासीं, शहीद थींदासीं, या इंशाअल्लाह हिन इमरान जो तख़्तो ऊंधो करे पोइ मोटंदासीं। इहो पको इरादो आहे न इंशाअल्लाह। अॼु खां वठी तयारी कयो, दुआऊं बि घुरो, अलाह ताला उलमा जी हिन तहरीक खे कामयाब फरमाए। अलाह ताला इन्हनि यहूदियुनि कादियाननि में असांजी जान छॾाए, नेक साले हुक्मरान रब नसीब फरमाए। सभु वेठा हुजो अदब सां, हाजी साहब जा गज़ल बि थींदा, दुआ बि हाजी साहब पछाड़ी में कराई न बस।